प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। पतरस जेल में आज़ाद थिए थो। रसूलनि जा कम 12 बाब। ख़ुदा दुआ जो जवाब ॾिए थो ऐं मुआज़ा करे थो। घणी देर ताईं रोशनी बंदि हुई, पर मरियम जे घर में अञा ताईं रोशनी थी रही हुई। हुन वटि महिमान आयल हुआ ऐं उन्हे जो सबबु हिकु उदासी हुई। पतरस जेल में हो। हुन यसु जो ज़िक्र कयो हो ऐं हेरोदेस जी नज़र में ही ख़तरनाक जुर्म हो। छा ही पतरस जी आख़िरी रात हूंदी? संदसि दोस्तनि उम्मीद न छॾी, छाकाणि त ख़ुदा मुआज़ा करे थो। ॾींहुं ऐं राति हुननि दुआ कई। खुदावन यसु, महिरबानी करे पतरस खे मरण खां बचायो। तव्हां मुआज़ा करे सघो था। असांजो भरोसो तव्हां ते आहे। ऐं पतरस, छा तव्हां जेल में हिकु नज़र ॾिसणु चाहींदा? बाइबल हिकु दरी वांगुरु आहे, जंहिं जे ज़रिए असां ॾिसी सघूं था त माण्हू एतिरो वक़्तु पहिरीं यसु सां कीअं रहंदा हुआ। पतरस सुतल आहे। हू पंहिंजी फांसी खां हिकु ॾींहुं अॻु कीअं सुम्ही सघे थो? हुनखे ॿिनि सिपाहियुनि सां गॾु ज़ंजीरनि सां ॿधो वियो आहे ऐं ॿिया वरी दरवाज़े ते बीठा आहिनि। पतरस जी ज़िंदगी ख़तरे में हुई ऐं संदसि दोस्त लगातार हुन लाइ दुआ कंदा रहिया, पर हू सोची बि नथा सघनि त उन राति जेल में छा थियण वारो हो। ओश्त तमामु घणी रोशनी थी वई। पतरस वटि हिकु फरिश्तो अची बीठो। पतरस, उथी बि, पंहिंजा जूता पाए, पंहिंजो चोगो वठ ऐं मूं सां गॾु हल। पतरस फरिश्ते जे पोयां हलण लॻो, अहिड़ी रीति ॼणे त ख्वाब में हली रहियो हुजे। का बि ज़ंजीर खेसि रोके न सघी। के बि सिपाही संदसि हलण जी आवाज़ न ॿुधी। इहो वॾो लोहे वारो दरवाज़ो अणॾिठे हथ सां खुली वियो ऐं पोइ फरिश्तो गायब थी वियो। ख़ुदा मुआज़ा करे थो। मां आज़ाद आहियां। ख़ुदा फरिश्तो मोकिली मूंखे हेरोदेस जी कैद मां छुटकारो ॾियारियो आहे। पतरस भॼी मरियम जे घर वियो। केर? मां आहियां, पतरस। रूदी हुन जी आवाज़ ॿुधी एतिरी ख़ुशि थी जो दरवाज़ो खोलण ई विसारे वेठी। हू भॼी सभिनी वटि वई। पतरस दरवाज़े ते बीठल आहे। तूं चरियो थी वियो आहीं। ही नामुमकिन आहे। ही सच आहे। मूं हुन जो आवाज़ सुञातो आहे। खोलियो। ही ज़रूर पतरस ई आहे। ख़ुदा मुआज़ो कयो आहे। पतरस, तू जेल मां ॿाहिरि कीअं आयो? पतरस पंहिंजे दोस्तनि खे सभु कुझु ॿुधायो। ख़ुदा मुआज़ा करे थो ऐं दुआनि जा जवाब ॾेई सघे थो, अहिड़े नमूने सां जेके असांखे हैरान करे छॾनि था। अॼु बि हू वॾा ऐं नंढा मुआज़ा कंदो रहे थो। हुन ते यकीन रखो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।